Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. अजय असांजी जेको नेक्स्ट चैप्टर आहे क्लास 4 जे साइंस में चैप्टर नंबर 6 आहे हीट एंड इट्स मेजरमेंट। तो हाणे ज़ाहिर आहे असां सभ खां पहिरियां चऊं हीट ते। सिंपली हीट खे जेकॾहिं असां हिकु वर्ड में चऊं त छा आहे, हीट छा आहे? एनर्जी आहे। ठीकु आहे। तो जेकॾहिं असां हिनखे हीट खे ॾिसंदा आहियूं त हीट छा आहे? फॉर्म ऑफ एनर्जी। तो डिफरेंट फॉर्म ऑफ एनर्जी हूंदा आहिनि। मैकेनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, हीट आहे, ठीकु आहे, या असांजो केमिकल आहे। तो जेके बि एनर्जी जा फॉर्म आहिनि, इलेक्ट्रिकल आहे, उन्हनि खे असां चेंज करे सघंदा आहियूं हिकिड़े फॉर्म मां ॿिए फॉर्म में। ठीकु आहे। तो हीअ जेका हीट आहे इहा छा आहे? फॉर्म ऑफ एनर्जी आहे। ऐं मेजरमेंट सिंपली सिंधीअ में छा ॻोल्हींदा आहियूं? माप। ठीकु आहे। तो हाणे ज़ाहिर आहे हिनखे माना असां छा कंदा आहियूं त जेकॾहिं ॾिसूं हीट खे असां काई बि शइ जेका आहे गरम हूंदी या थधी, त हुनजो कोई टेम्परेचर जेकॾहिं असां मापणो आहे त हुनजो कोई स्केल हूंदो। ठीकु आहे। तो सिंपली मेजरमेंट छा आहे? कोई बि स्केल आहे। तो हाणे इहा आहे माना गर्मी ऐं हुनजी माप। तो हाणे पहिरियां अचूं त असां ॿ टर्म यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ो त हीट आहे, हुन सां गॾु गॾु ॿियो यूज़ थींदो आहे टेम्परेचर। ठीकु आहे। आमतौर ते माना इनखे ॿिन्ही खे हिकु ई शइ सम्झंदा आहियूं त हीट बि गर्मी आहे ऐं टेम्परेचर बि छा आहे? गर्मी आहे। पर बहरहाल हिननि में थोरो डिफरेंस आहे। ठीकु आहे। हीट असां चयो त हीट छा आहे? फॉर्म ऑफ एनर्जी आहे। ऐं इहा जेका हीट आहे इहा कंदी आहे फ्लो। ठीकु आहे। फ्रॉम फ्लो वहंदी आहे किथां? हॉट टू कोल्ड, माना गरम शयुनि खां थधियुनि शयुनि ते। ठीकु आहे। जॾहिं त जेको टेम्परेचर आहे इहो छा आहे? मेजरमेंट। ठीकु आहे। ऑफ हॉटनेस और कोल्डनेस। ठीकु आहे। कंहिं बि शइ खे जी थधि या गर्मी जेका हुनखे असां मेजर कयूं। ठीकु आहे। तो टेम्परेचर सिंपली छा थी वियो? मेजरमेंट थी वियो हीट जी। ठीकु आहे। तो कंहिं बि जेका शइ आहे हुनजी हीट मीन्स की हुनजी जेका हॉटनेस आहे हुनखे मेजर कयूं या हुनजी कोल्डनेस खे मेजर कयूं। तो जॾहिं असां हुनजी मेजरमेंट कंदासीं त हुनखे असां छा ॻोल्हींदासीं? टेम्परेचर। ठीकु आहे। तो इन में मेन डिफरेंस इहो ई थी वियो त हीट फॉर्म ऑफ एनर्जी आहे जेको वहंदी आहे गरम खां थधीअ ॾे। जॾहिं त हीअ जेको टेम्परेचर आहे इहो छा आहे? मेजरमेंट आहे। ठीकु आहे। कंहिं बि शइ जी हॉटनेस या कोल्डनेस मीन के थधाण या कोसाण जी मेजरमेंट खे असां टेम्परेचर था ॿुधायूं। ओके। तो हाणे फॉर एग्जाम्पल असां जेकॾहिं ॾिसूं त माना असां बाहि जॾहिं ॿारियूं था त ज़ाहिर आहे हुन में हीट इलाही आहे। ठीकु आहे। पोइ जॾहिं असां हुन ते खाधो प्रिपेयर कंदा आहियूं त जीअं ई खाधो रखंदा त खाधो ज़ाहिर आहे थधो आहे। त जीअं हुनखे हेठां बाहि ॾींदासीं त हुन मां हीट बाहि मां काॾे ट्रांसफर थींदी? खाधे ॾे। छो त ॼाणे थधि आहे उहो गरम शइ मां हुन थधी शइ ॾे ट्रांसफर थी थिए। तो इहो आहे हिन जो डिफरेंस हीट ऐं टेम्परेचर जो। ओके। तो हाणे असां अचूं वरी हीट ते। तो हाणे असां जेकॾहिं ॾिसूं टेम्परेचर जेको आहे हिनखे मापण जा वरी स्केल आहिनि डिफरेंट। तो हाणे जेकॾहिं हिनजी असां मेजरमेंट टेम्परेचर जी ॾिसूं त उनजे मापण लाइ असां वटि मेन जेके यूज़ थियनि था त उहे ॿ स्केल्स आहिनि। ठीकु आहे। तो जेकॾहिं मेजरमेंट कयूं टेम्परेचर मेजरमेंट लाइ जेके स्केल्स आहिनि ऐं डिफरेंट स्केल्स में असां हुनखे मापियूं था। मेन जेके असां ख़ासि करे यूज़ थियनि था उहे कहिड़ा आहिनि? सेंटीग्रेड ऐं ॿियो आहे। ठीकु आहे। तो सेंटीग्रेड जो 30 सां ज़ाहिर कंदा आहियूं ऐं ॿियो आहे फ़ारेनहाइट। फ़ारेनहाइट खे छा सां ज़ाहिर कंदा आहियूं? F सां। ठीकु आहे। बाक़ी हिकिड़ो जेकॾहिं असां ॾिसूं त जेको टेम्परेचर जो स्केल आहे हिन जो SI जेको यूनिट आहे इंटरनेशनल जेको सिस्टम आहे उन में जेको यूनिट आहे हिन जो टेम्परेचर जो उहो कहिड़ो आहे? केल्विन। ठीकु आहे। उहो कहिड़ो आहे? केल्विन। ऐं हिनखे ज़ाहिर कंदा आहियूं छा सां? तो क्लास 4 में असांखे ॿ इंक्लूड आहिनि।
तो हिन में बि असांखे बेसिक हिन में ॾिनल आहिनि। अच्छा, हिन में असांजो ॿियो टेम्परेचर बि आहिनि। त हिकिड़ो त असां वरी यूज़ कंदा आहियूं क्लिनिकल टेम्परेचर हूंदो आहे, ठीकु आहे, जेको क्लिनिक्स में ख़ासि करे केरु यूज़ कंदा आहिनि, डॉक्टर्स जेके आहिनि उहे टेम्परेचर खे मेजर करण लाइ यूज़ कंदा आहिनि। ऐं ॿियो हूंदो आहे असांजो लेबोरेटरी टेम्परेचर, जेको लेबोरेटरी में यूज़ थींदो आहे, ठीकु आहे। तव्हांखे ख़बर आहे लेबोरेटरी हूंदियूं आहिनि डिफरेंट, जिते असां केमिकल वग़ैरह, तो उहो लेबोरेटरी हूंदो आहे थर्मामीटर, ऐं हीअ हूंदो आहे असांजो क्लिनिकल थर्मामीटर, ठीकु आहे। तो तव्हां जेकॾहिं ॾिठो हूंदो क्लिनिकल थर्मामीटर जेको आहे हुन ते ॿई मेजरमेंट्स ॾिनल हूंदियूं आहिनि। त हुन ते फ़ारेनहाइट बि हिकिड़ी साइड खां लिखियलु हूंदो आहे ऐं हिकिड़ी साइड खां सेंटीग्रेड बि लिखियलु हूंदो आहे, ठीकु आहे। तो जेकॾहिं असां ॾिसूं त हीअ जेको असांजी क्लिनिकल आहे, ऐं हिन में छा जेको लिक्विड अंदरि फिल थियल हूंदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे, मरकरी, ठीकु आहे। तो पारो हिन में भरियलु हूंदो आहे ऐं उहो जॾहिं बि हुनखे विझंदा आहियूं असां कंहिंजी वात में या कंहिं जिस्म सां टच कराईंदा आहियूं, त हुन में छा हूंदो आहे, बल्ब हूंदो आहे, ठीकु आहे। हुन मां हीट छा थींदी आहे, ट्रांसफर थींदी आहे हुन में असांजी बॉडीअ मां। तो उहा जॾहिं हीट ट्रांसफर थींदी आहे त जेका लिक्विड आहे मरकरी उहो हुन ते हीट ते छा थींदो आहे, एक्सपेंड थींदो आहे। छो त ख़बर आहे असांखे जेके बि शयूं आहिनि जॾहिं हुनखे गर्मी लॻंदी आहे त हुन में छा थींदी आहे, बाद थींदी आहे, ठीकु आहे। तो जीअं ई हुनखे टेम्परेचर लॻंदो त उहा जेका लिक्विड आहे मरकरी उहा छा थींदी, एक्सपेंड थींदी, ऐं उहा जेको आहे सो जेको टेम्परेचर आहे हुनखां मथे जेतिरी हीट असांजी बॉडीअ में हूंदी उते वञी बीहंदी। तो नॉर्मली जेकॾहिं असां ॾिसूं त जेका ह्यूमन बॉडी आहे, तो उनजो नॉर्मल जेको ह्यूमन बॉडीअ जो जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो घणो आहे, 98.4. 98.4। तो कितने 4 है कितने 6 4 है थोड़ा नॉलेज में है। हाँ, तो इन बुक में 98.6 लिखता हूँ, तो इनमें सेंटीग्रेड में ई फ़ारेनहाइट आहे, ठीकु आहे, ऐं सेंटीग्रेड में 37 आहे। 37 तो इनखे एग्जैक्टली त जेको आहे ईअं आहे 36.88, इनखे 37 करे लिखी छॾींदा आहियूं असां, ठीकु आहे। तो इहो आहे असांजी बॉडीअ जो नॉर्मल टेम्परेचर। हाणे जेकॾहिं असां थर्मामीटर मां चेक कयूं था, जेकॾहिं असांजी बॉडीअ जो टेम्परेचर हिन खां मथे थो वञे त पोइ ज़ाहिर आहे माना जेकॾहिं टेम्परेचर मथे आहे त असांजे बॉडीअ में छा हूंदो, बुखार, फीवर, ठीकु आहे। पोइ जेकॾहिं हिन खां इंक्रीज़ थो थिए त हिन कंडीशन में असां छा कोठींदासीं, फीवर, ठीकु आहे। तो हाणे असां चवंदासीं टेम्परेचर वधियो आहे त मीन्स बुखार आहे असांजी बॉडीअ में। हा, कॾहिं कॾहिं टेम्परेचर कुझु हेठि ईंदो आहे, ठीकु आहे, पोइ हुनखे असां हवाई कोठींदा आहियूं सिंधीअ में, थोरो माना माण्हू बेसाहो थींदो आहे, तो इहो टेम्परेचर हेठि मथे थी सघे थो, ठीकु आहे। बहरहाल नॉर्मल हीअ आहे जंहिंते असांजे बॉडीअ जा जेके बि फंक्शन आहिनि उहे सुठे नमूने कमु कंदा आहिनि, ओके। तो उन खां पोइ आहे हाणे जेको फ़ारेनहाइट आहे असांजो टेम्परेचर हूंदो आहे, इहो हूंदो आहे 32 खां शुरू थींदो आहे, ठीकु आहे, कहिड़ो फ़ारेनहाइट, ठीकु आहे। इहो 32 खां शुरू थींदो आहे ऐं 212 ते, ठीकु आहे। हाणे हिन में जेको वाटर आहे उहो घणनि ते हिते छा थींदो आहे, हीउ जेको आहे वाटर हिते ॼमी वेंदो, ठीकु आहे, 32 ते ॼमी वेंदो ऐं 212 ते छा थींदो, बॉयल माना क्रैक कंदो, ठीकु आहे। पोइ हिते फ्रीज़ थी वेंदो। ऐं जेके सेंटीग्रेड ते ॾिसूं त 0 ते, ठीकु आहे, 0 डिग्रीअ ते जेको आहे सो इहो थींदो फ्रीज़, ऐं 100 डिग्रीअ ते छा थींदो, बॉयल थींदो, ठीकु आहे। इहे ॿई स्केल बि यादि रखणा आहिनि असांखे, टेस्ट में ख़ासि करे ईंदा आहिनि। तो हीउ जेको आहे हितां ऐं हिते माना टोटल हिन जो थी वियो 0 सेंटीग्रेड ते फ्रीज़ थींदो। हा, ऐं जॾहिं 100 ते पहुचंदो त वाटर छा थींदो, बॉयल थींदो। ऐं फ़ारेनहाइट में ई हूंदो। बाक़ी जेकॾहिं असां केल्विन ते अचूं त केल्विन में 273 ते 273 केल्विन ते जेको आहे फ्रीज़ थींदो, ठीकु आहे। तो उहे ते असां हिन में डिस्कस न आहे थियल, बहरहाल कोई एॾो टफ न आहे, करे था छॾियूं। ऐं 373 ते छा थींदो, बॉयल थींदो, ठीकु आहे। इहो जेको हुनजो एसआई यूनिट आहे उन में इहे टई टेम्परेचर आहिनि। हाणे ख़ासि करे असां जेको यूज़ कंदा आहियूं जेके आहिनि उहे कहिड़ा यूज़ कंदा आहियूं, हिकिड़ो सेंटीग्रेड ऐं हिकिड़ो फ़ारेनहाइट। ऐं हुन में मेनली असां या त बॉडीअ जो असां टेस्ट में जेको ईंदो आहे त हे सेंटीग्रेड या फ़ारेनहाइट में असांजो बॉडी टेम्परेचर ईंदो आहे, हिकु इहो जेको यादि करणो हूंदो आहे असांखे। ऐं ॿियो जेको आहे हेठि जेके इहे आहिनि जेको वाटर जी बॉइलिंग या फ्रीज़िंग पॉइंट हूंदी आहे, ठीकु आहे। तो इहा असांखे यादि करणी हूंदी आहे।
ये आहिनि टेम्परेचर जंहिंसां असां छा जेको आहे सो थर्मामीटर्स जंहिंसां असां छा कंदा आहियूं टेम्परेचर जी मेजरमेंट कंदा आहियूं। सो सिंपली जेको टेम्परेचर खे मेजरमेंट करण लाइ असां जेको इंस्ट्रूमेंट आहे हुनखे असां छा था कोठियूं थर्मोमीटर। ठीकु आहे, थर्मो जी त ख़बर हूंदी तव्हांखे, थर्मो मीन्स ठीकु आहे, मीटर मेजरमेंट मां ई आहे। तो अहिड़ो माना असांजो इंस्ट्रूमेंट आहे जंहिंसां असां टेम्परेचर या हीट उनखे मेजर कयूं तो उनखे असां कोठियूं थर्मामीटर। सो हाणे इहे असांजा टे असां ॾिठोसीं त जेके स्केल या थर्मोमीटर आहिनि उहे टिनि क़िस्मनि जा, हिकिड़ो सेंटीग्रेड आहे, हिकिड़ो फ़ारेनहाइट आहे ऐं ॿियो केल्विन जेको SI यूनिट माना SI जेको आहे सिस्टम उन में ई असांजो केल्विन शामिल आहे टेम्परेचर में। साईं लेबोरेटरी थर्मोमीटर में छा हूंदो आहे? अच्छा, तो हाणे असां अचूं लेबोरेटरी जेको हूंदो आहे, इहो जेको आहे लेबोरेटरीअ में जेका मेजरमेंट हूंदी आहे उहा हूंदी आहे 0 खां 110 डिग्री ताईं। ठीकु आहे, ऐं जेको असांजो क्लिनिकल हूंदा आहिनि इन में आम तौर ते जेका मेजरमेंट हूंदी आहे उहा हूंदी आहे 35 ऐं 43 ताईं तक़रीबन। या जेकॾहिं असां हुन में ॾिसूं फ़ारेनहाइट में त 95 खां 106 ताईं। ठीकु आहे, मक़सदु हुन में इहो हूंदो आहे त असां ह्यूमन जी जेका बॉडीअ जो टेम्परेचर आहे उनखे मेजर कंदा आहियूं। तो ज़ाहिर आहे 106 खां टेम्परेचर वधी ईंदो त माण्हू मरी ख़तमु थींदो। तो इन खां वधीक उहो टेम्परेचर बर्दाश्त न करे कम माण्हूअ जे कमु ईंदो कोन। सो क्लिनिकल थर्मामीटर ठाहींदा ई असां इहो टेम्परेचर ऐं बॉडी टेम्परेचर ॾिसण लाइ। तो उन में ई हूंदा आहिनि एतिरो तक़रीबन स्केल हूंदा आहिनि। बाक़ी जेको लेबोरेटरी थर्मामीटर हिन में असां डिफरेंट टाइप जूं जीअं बॉइलिंग पॉइंट आहे उनजो वाटर खे बॉइल कयो त उनजो टेम्परेचर करे वठंदा आहियूं मेजर। ठीकु आहे, ज़ाहिर आहे उहो इलाही हाई आहे 100 ताईं आहे। या ॿी काई लिक्विड असां उनखे जेको आहे सो हीट कयोसीं, हाणे उहा ॾेई बॉइल थी थिए उनजी मेजर कईसीं। ठीकु आहे, त उहो लेबोरेटरीअ में माना इलाही हाई टेम्परेचर मापींदा आहियूं असां, उन लाइ असांखे जेको लेबोरेटरी थर्मामीटर यूज़ थींदो आहे हुन में स्केल छा हूंदो आहे वधीक हूंदो आहे, माना 0 खां 110 हूंदो आहे, जॾहिं त क्लिनिकल में 35 खां 43 ताईं इलाही घटि हूंदो आहे। मतलब पहले छा हूंदो आहे लेबोरेटरी में? मथे में त पारो पियल हूंदो आहे, हेठि में लेबोरेटरी आहे थर्मोमीटर में। लेबोरेटरीअ में तक़रीबन पारो हूंदो आहे या असां हिनखे अल्कोहल कॾहिं कॾहिं ठीकु आहे, जेको अल्कोहल या हिन में असां चई सघूं मरकरी बि यूज़ थी सघे थो। ॿई शयूं यूज़ थींदियूं आहिनि, पर लेबोरेटरीअ में घणे क़दुरु अल्कोहल ऐं जेको असांजो क्लिनिकल आहे हुन में घणे क़दुरु कहिड़ो मरकरी। लेबोरेटरी सर घटि में घटि टेम्परेचर 0 खां 0 हिन जी ईअं हूंदी आहे, तव्हां ॾिठो हूंदो थर्मामीटर हेठां ही जेको हूंदो अथसि मेटल जो हूंदो अथसि। मेटल माना धातु। ठीकु आहे, छो त जेके मेटल्स आहिनि उहे छा आहिनि हीट जेका आहे हुनजा बेस्ट कंडक्टर आहिनि। ठीकु आहे, जेका गर्मी आहे हुनजा सुठा पसराईंदड़ आहिनि मेटल। कोई मेटल जो हूंदो आहे, हुन खां पोइ हिन विच में हिन में छा हूंदो आहे खाल हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं हिन में जेको आहे हितां हीउ जेको हूंदो आहे थोरो मुड़ियल हूंदो आहे हितां। ठीकु आहे, हिनखे असां कोठींदा आहियूं कंस्ट्रक्शन। ऐं उन खां पोइ हिन में जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे भरियल अंदरि मरकरी। ठीकु आहे, जीअं ई हितां हीट ईंदसि त हिन में जेका मरकरी आहे हुन में छा थींदो एक्सपेंशन थींदो, मीन्स वाध थींदसि। जंहिं वाध थींदो त उहो हितां छा थींदो रेज़ थियणु शुरू थींदो। हाणे जिते जेतिरी हीट हूंदी उते वञी बीहंदो त हुनखे असां हुन बॉडीअ जी हीट कंसिडर कंदासीं। ठीकु आहे, त हाणे इहे टेम्परेचर आहिनि यूज़ था कयूं। बाक़ी हाणे सेफ्टी मेजर्स त हाणे आहिनि। टेम्परेचर जेको आहे जॾहिं यूज़ कयो त माउथ में आहे पियल त माण्हू हिकु जॻह ते बीहे, हाणे इहा त असांखे ख़बर आहे। ठीकु आहे, असांजे हिन में टेस्ट जे हवाले सां कोई हिन जी एॾी ख़ासि न आहे। या जेकॾहिं असां इस्तेमालु करे वरितोसीं त हुनखां पोइ असां हुनखे थोरो छिंडको ॾेई ठीकु आहे शेक कंदासीं। शेक करे पोइ हुन में जेको पाणी वारो कोई बि हूंदो असांजो ठीकु आहे हुन में रखी छॾींदासीं दॿे में, त जीअं माना उहो जेको एक्सटर्नल इन्वायरमेंट आहे हुनजो टेम्परेचर ज़ाहिर आहे सावण में इलाही वधी वेंदो आहे त जीअं उहो मथे न थी वञे। पोइ जॾहिं बि असां बॉडीअ में विझूं त माना उहो सही रीडिंग ॿुधाए। ठीकु आहे, ईअं जेकॾहिं ॿाहिरि रखी छॾियो त गर्मीअ में हूअं ई एक्सपेंड थींदो, वरी कंहिंजे वात में विझंदा त माना असांखे लॻंदो त इलाही वधी वियो आहे। पर उनखे असां पाणीअ वग़ैरह में रखंदा आहियूं, हुनजो टेम्परेचर जेको आहे छा जे हेठि जा शेक कंदा आहियूं त माना उहो जेको एक्सपेंड थियो हुयो मरकरी उहो वरी छा थींदो आहे साॻियो ई पंहिंजी जॻह ते अची वेंदो आहे हेठि जेको हुनजी नॉर्मल लेवल आहे। त हाणे हिन में इहो ई आहे। तो एॾो हिन में चैप्टर में ख़ासि टफ कोन हुयो। तो हाणे सिंपली असां जेके हिन में शयूं सिखियूं त हीट छा आहे, हीट फॉर्म ऑफ एनर्जी आहे जेका फ्लो कंदी आहे हार्ट खां कोल्ड ॾे। जॾहिं त टेम्परेचर छा आहे मेजरमेंट ऑफ हार्डनेस और कोल्डनेस, या सिंपली असां चऊं मेजरमेंट ऑफ हीट। ठीकु आहे, या कोल्ड। तो इन में
हाणे जेको टेम्परेचर आहे वरी हुनखे असां मापण लाइ जेको डिवाइस या जेको इंस्ट्रूमेंट यूज़ था कयूं हुनखे असां छा कोॾींदा आहियूं थर्मामीटर ठीकु आहे। ऐं थर्मामीटर जेको आहे इहो स्केल आहे मेजरमेंट लाइ। हाणे इहो डिफरेंट टाइप जा स्केल घणा असां पढ़ियासीं हीअ टे जेके नॉर्मल असां यूज़ कंदा आहियूं। हिकिड़ो असांजो सेंटीग्रेड आहे, फ़ारेनहाइट आहे, केल्विन। ऐं थर्मामीटर जा वरी टाइप्स आहिनि। त हिकिड़ो असां किलोमीटर आहे जेको डॉक्टरी जेको थर्मामीटर डॉक्टर यूज़ कंदा आहिनि, त हुन में रीडिंग हूंदी आहे। ऐं लेबोरेटरी थर्मामीटर में 0 खां 110 ताईं रीडिंग हूंदी आहे ऐं उहो लेबोरेटरी में यूज़ थींदो आहे। बाक़ी जेको सेंटीग्रेड आहे हाणे इन में असां बॉडी ह्यूमन बॉडी टेम्परेचर इहो ऐं प्लस में जेको वाटर जी बॉइलिंग ऐं जेका फ्रीज़िंग पॉइंट आहे उहे ॿई यादि कंदासीं असां क्लास 4 वारी साइंस में। ठीकु आहे, इन में इहे शयूं ॾिनल आहिनि असांजी। पोइ हाणे लिखी वरितियूंसीं असां त फ़ारेनहाइट में 32 212 ऐं सेंटीग्रेड में 0 100। बाक़ी केल्विन असां पढ़ियोसीं पाण छो त हीअ एसआई यूनिट आहे त एॾो टफ बि न आहे। 273 खां हीअ स्टार्ट थींदो आहे। ठीकु आहे, तो हीअ फ्रीज़िंग पॉइंट 273 ऐं 373 ते वाटर छा थींदो बॉयल थींदो। एसआई जो फॉर्म छा आहे? एसआई जो इंटरनेशनल यूनिट सिस्टम आहे जंहिंमें असां जेके बि फिज़िकल क्वांटिटीज़ आहिनि उन्हनि जी मेजरमेंट जा जेके यूनिट आहिनि उहे मुक़ररु कया आहिनि। त माउस खे असां किलो में मापींदासीं, जेको लेंथ हूंदी त हुनखे मीटरनि में मापींदासीं। ठीकु आहे, जेको टाइम आहे हुनखे सेकंडनि में मापींदासीं। उन हिसाब सां असां जेको टेम्परेचर जो स्केल मुक़ररु थियल आहे हुन में उहो केल्विन मुक़ररु थियल आहे। ठीकु आहे।